हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। आसमूदे भरियल उपदेश। हिकु महात्मा चोलो छॾे रहियो हो। संदसि भक्तनि प्रार्थना कई त भॻवान को उपदेश ॾियो। महात्मा पहिरीं त इनकार कयो, मगर पोइ पुछाईं त मुंहिंजे वात में ॾंद आहिनि या न। भक्तनि चयो न। महात्मा वरी पुछियो, ऐं ज़ुबान आहे मुंहिंजे वात में? भक्तनि पुछियो, हा इहा त आहे। महात्मा चयो, चङो, तॾहिं मुंहिंजो इहो ई उपदेश आहे। नुमाणा थियो, नरम थियो। जेको कठोर थिए थो उहो ई त पहिरीं नास थिए थो, पर ज़ुबान वांगुरु नरम बचियो रहे थो समय जे अंत ताईं, जेसिताईं हयाती आहे। नदी हिकु घाट घणी। हिकु राजा जे मन में इहो संकल्प हो त संसार जो सभ खां आला पंथ जेको हूंदो उहो मां इख़्तियार कंदुसि। जुदा जुदा पंथनि जा माण्हू ईंदा हुआ, पाण में बहस कंदा हुआ, हिक ॿिए जूं खामियूं ॿुधाईंदा हुआ ऐं नाराज़ थी मोटी वेंदा हुआ। अहिड़ी तरह केतिरा ई साल गुज़री विया त हिकु राजा हो। हुनजे मन में सुवालु हो त दुनिया में सभ खां भलो पंथ कहिड़ो आहे। जीअं अॼुकल्ह जे दौर में जाम पंथ आहिनि। कृष्णा पंथ आहे, राम पंथ आहे, और के अहिड़ा भॻत आहिनि जेके नानक शाह जी शेवा कनि था, के माता देवी जी शेवा कनि था, माता जी शेवा कनि था। माना अलॻि अलॻि अक़ीदा आहिनि। के वरी शिव जो भॻत आहे। त राजा खे मन में सुवालु आयो त जेको संसार में सभ खां आला पंथ हूंदो न, आउं उहो इख़्तियार कंदुसि, उन जी शेवा कंदुसि। पोइ राजा वटि जुदा जुदा पंथनि जा माण्हू ईंदा हुआ त हिक ॿिए जी खामियूं ऐं ख़ूबियूं ॿुधाईंदा हुआ ऐं नाराज़ थी मोटी वेंदा हुआ। अहिड़ी तरह घणा ई साल गुज़री विया, पर राजा को बि गुरू न कयो। संदसि राज खां ॿाहिरि हिकु सचो संत रहंदो हुओ। राजा जी हक़ीक़त ॼाणी खेसि हिनखे उपकार आई। हिनखे मन में ख़्यालु आयो त मूंखे वञी हुनजो उद्धार करणु खपे। हिन राजा वटि वञी चयो त मां तोखे सभ खां आले पंथ जो निश्चय कराईंदुसि त सभ खां भलो कहिड़ो आहे। राजा चयो त तव्हांजी वॾी कृपा थींदी, मां इन ई लाइ बिल्कुलु मांदो आहियां। संत चयो त ए राजन, इन ई कम लाइ तव्हांखे नदी जे हिन पार हलणो पवंदो ऐं उन लाइ पंहिंजे राज जी सभ खां श्रेष्ठ ॿेड़ी घुराइणी पवंदी। राजा चयो त इहा कहिड़ी मुश्किल ॻाल्हि आहे। ॿिए ॾींहुं हज़ारे ॿेड़ियुनि मां चूंडे 20 खां 25 ॿेड़ियूं आंदियूं वयूं। संत सभिनी खे जाचे ॾिठो, पर संदसि चवण मूजिबि हर कंहिं में का न का खामी हुई। कंहिं में किली कारी हुई त कंहिं जो काठ ख़राबु हो। मतिलबु त संत सभई ॿेड़ियूं नापसंद कयूं। राजा चयो त महात्मा, असांखे सिर्फ़ु ही नदी नंढी त पार करणी आहे। इन ई कम लाइ इन्हनि ॿेड़ियुनि मां का बि हिकु काफ़ी आहे। पोइ अव्हां देरि छो करे रहिया आहियो? संत जवाबु ॾिनो त ए राजन, उहो ई त मां बि चवणु चाहियां थो। ही माया जो ठहियलु संसार कूड़ो आहे, जादू जो खेल आहे। उन खे पार करण लाइ को बि पंथ काफ़ी आहे। तव्हां पंहिंजी अमूल्य ज़िंदगी जो को हिकु पल बि शक जी हालत में छो गंवाए रहिया आहियो? कंहिं बि रस्ते सां अॻिते वधो। नंढा पेचरा बि, चवण जो मतिलबु आहे नंढियूं ॿेड़ियूं बि वञी किनारे सां लॻंदियूं आहिनि ऐं माण्हू पंहिंजी मंज़िल मक़सूद ते वञी पहुचंदो आहे। आख़िर में वधण लाइ निकिरी पियो। सभ खां पहिरीं अगरि को कमु करिणो आहे, भले अव्हां हुन कम जो क़ाबिल आहियो या कोन आहियो, सभ खां पहिरीं अव्हांखे शुरूआति करणी पवंदी। पोइ ई अव्हांखे ख़बर पवंदी मूंखे कम जे दौरान कहिड़ियूं मुश्किलातूं अचनि थियूं, कंहिंजो सामनो मूंखे करिणो पवंदो। इन सभ खां पहिरीं तूं कुझु को थो सोचे सघीं। पहिरीं इन लाइ करे तोखे पहिरीं उहो कमु शुरू करणो पवंदो। नदी हिकु पर घाट घणी। अगरि हीअ नंढड़ी कथा
तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो। ऐं अगरि असांजी पुराणी कथाउनि में ॿुधण में इंट्रस्टेड आहियो त असांजो यूट्यूब चैनल आहे आत्मज्ञान जे नाले सां, उते तव्हां विज़िट करे सघो था ऐं लाभ कराए सघो था। चओ जय सिया राम।